ओम शांति। अज मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मातन द्वारा चवंता मीठे मीठे बच्चे बाबा चए तो पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मां तव्हांजो बाप परमात्मा। हाणे पाण भगवान सां बाप जे संबंध में था मिलूं। इहो ई समय आहे जॾहिं भगवान पाण सां सर्व संबंध निभाइण हिन साकार सृष्टि ते ईंदो आहे। भगवान के पाण जेको माता पिता चईंदा हुआसीं त उहो माता पिता जो संबंध जी अनुभूति कॾहिं थींदी? जेसि ताईं आत्मा शरीर में न ईंदी त माता पिता जो संबंध कीअं निभाईंदी? छो जी आत्मा त निराकार आहे न। आत्मा निराकार रूप में सब भाव आहिनि ऐं आत्माउनि जो बाप परमात्मा आहे। लेकिन आत्मा खे परमात्मा खां भगवान खे माता पिता जे संबंध में पालना ॾे। सर्व संबंध निभाइण लाइ भगवान खे बि शरीर में अचणो पवंदो आहे। इन करे इहो ई समय आहे जॾहिं भगवान ब्रह्मा जे तन में अची करे पाण सां सर्व संबंध निभाईंदो आहे। त इहे संगम युग आहे। इन संगम युग में ई पाण आत्मायूं पंहिंजो श्रेष्ठ भाग्य ठाहे सघंदा आहियूं, श्रेष्ठ प्राप्तियूं करे सघंदा आहियूं। भगवान आत्माउनि जो भाग्य ऊंचो ठाहींदो आहे कॾहिं? हिन ई समय। चईंदा आहिनि न हिन जो भाग्य सुठो आहे, हुन जो भाग्य सुठो आहे, असांजो छो न आहे? छो जी हाणे जेको समय आहे हिन समय हुन आत्मा भगवान खे पहचाने करे भगवान खे हुन रूप सां यादि कई। जीअं जीअं भगवान चएसि थो हुन मत सां उहा आत्मा हली त हुन जो भाग्य श्रेष्ठ थी वियो। हुन परमात्मा खे निराकार रूप में यादि करे पंहिंजे अंदरि सर्व प्राप्ति जी अनुभूति कई, भरियईं, तॾहिं हुनजो भाग्य एॾो श्रेष्ठ थियो, तॾहिं हुनखे एॾी सारी प्राप्ति अथसि। कंहिंखे? आत्मा खे। ॿिए कहिड़े युग में आत्मा जो भाग्य श्रेष्ठ आत्मा खे प्राप्ति न थींदियूं आहिनि? परमात्मा खां। हाणे ई हिन समय आत्मा पंहिंजो श्रेष्ठ भाग्य श्रेष्ठ प्राप्तियुनि जी अनुभूति करे सघंदी आहे। इहो समय आहे जॾहिं आत्मा पंहिंजो जीवन हीरे तुल्य ठाहे सघंदी आहे। सिर्फ़ हिन जन्म जे न, अॻियां 21 जन्मनि ताईं आत्मा जो जीवन हीरे तुल्य हूंदो। अगरि आत्मा हाणे परमात्मा खे पहचाने करे पंहिंजे अंदरि सर्व प्राप्तियुनि जी अनुभूति करे, हिन खे चइबो आहे हीरे तुल्य समय। हीरे तुल्य समय जे वक़्तु आत्मा पंहिंजो जीवन हीरे तुल्य ठाहींदी आहे। हाणे बाबा चए थो छो जी तव्हांजो पार्ट मूंसां गॾु अथव न, त तव्हां हीरो पार्टदारी थी वियो। छो जी परमात्मा सां गॾु जेको पार्ट वॼाईंदो आहे उहो त केॾी ऊची आत्मा हुई। मतलब माण्हू जेका पुजारी हूंदा आहिनि, देवी देवताउनि जी मूर्ति खे सजाईंदा आहिनि, आरती आदि कंदा आहिनि, हुननि खे ऊचो सम्झंदा आहिनि। भगवान जो पाठ आदि जेको कंदो आहे उन्हनि खे ऊचो सम्झंदा आहिनि। लेकिन हिते त पाण भगवान सां गॾु हुनजी पालना था वठूं त पाण थी वियासीं हीरो पार्टदारी। हर संकल्प, हर सेकेंड, हर जन्म जी प्राप्ति पाण खे बाबा हाणे कराए थो। पाण केतिरी श्रेष्ठ आत्मायूं आहिनि न, त बाबा चए थो हिन श्रेष्ठ समय जे लाइ तव्हांखे ॾाढी मुबारक हुजे कि तव्हां भगवान खे पहचानियो आहे, ख़ुदि जो भाग्य श्रेष्ठ ठाहियो था, प्राप्ति एॾी ऊची करो था। त तव्हांजे हिन श्रेष्ठ कर्म जे लाइ मां तव्हांखे मुबारक थो ॾियां कि आत्मायूं कीअं महिनत करे भगवान खे पहचाने पंहिंजो भाग्य ऊचो ठाहे ऊची उड़दी थी वञनि। माण्हू चईंदा आहिनि परियूं मथे उड़दियूं आहिनि पंखनि वारी, पर इहे पंखनि वारी कोई परी न हूंदी आहे। हाणे जो आत्मायूं था श्रेष्ठ प्राप्ति श्रेष्ठ भाग्य था ठाहियो, तव्हां सची सची परी आहियो जो भगवान खे पहचाने करे पंहिंजो जीवन एतिरो ऊचो था ठाहियो। पहिरियों त पाण बि अनजान हुयासीं न, हाणे पाण खे बि बाबा ज्ञान ॾिनो अथई त पाण बि ज्ञानवान ठहिया आहियूं। त बाबा चए थो तव्हां एॾा ऊचा ठहिया आहियो न, त हाणे कहिड़ी बि आत्मा जे तव्हां संपर्क में अचो त सभिनि खे बि ख़ुशी सां ॾिसो, ख़ुशी सां उन्हनि सां ॻाल्हायो, सुठी तरह हुननि खे बि ख़ुशियुनि जी ॻाल्हियूं ॿुधायो कि भगवान असांखे हीअं हीअं चए थो, भगवान असांखे हीअं हीअं करे थो। अगरि भगवान जी ॻाल्हियूं न बि ॿुधनि त छो जी पाण एॾी वॾी प्राप्तियुनि सां भरपूर था थियूं त पाण खे बि सभिनि खे कोई न कोई ख़ुशी जी ॻाल्हि ॿुधाइणी आहे, कोई न कोई
अहिड़ी नज़र सां ॾिसणो आहे, ख़ुशी जी नज़र सां ॾिसणो आहे कि उहो बि ख़ुशि थी वञे। कोई न कोई प्राप्ति हुनखे बि करणी आहे, हुनजे लाइ बि कुझु न कुझु सोचणो आहे। छो जो पाण खे एतिरो सुठो चीज़ मिले थो, सभिनि खे ख़ुशियुनि जी वधाई ॾियणी आहे। छो जो परमात्मा हिन समय ई ईंदो आहे। पाण दाता जा ॿार ठहिया आहियूं न, भॻवानु सुख ॾींदो आहे, शांती ॾींदो आहे। त पाण दाताइनि जे ॿारनि जो फर्ज़ु छा आहे? सभिनि खे बि सुख शांती ऐं ख़ुशी ॾियनि। सुखदाता जा ॿार सभिनि खे सुख ॾींदा आहिनि। त हाणे पंहिंजो फर्ज़ु छा आहे? सभिनि खे ख़ुशी ॾियनि, सुख ॾियनि, शांती ॾियनि। हुननि जे जीवन में कीअं न कीअं रीति करे संपर्क में अची करे हुननि खे संतुष्ट करणो आहे। हर हिकु ॻाल्हि में सभिनि खे संतुष्ट करणो आहे। अहिड़ा पंहिंजा संस्कार ठाहिणा आहिनि। छो जो पाण खे जेकी प्राप्ति थिए थी त पाण उहो ॿिए खे कीअं ॾियूं? भई सभु त ज्ञान नथा सम्झी सघनि न, लेकिन सभिनि खे पाण जेकी अंदरि ख़ुशी शांती शक्ति मिले थी त उहो पाण कंहिं न कंहिं ज़रिए त ॿियनि खे ॾेई सघंदा आहियूं न। त बाबा चए थो कोई बि आत्मा अगरि पंहिंजे संस्कार स्वभाव जी वशीभूत बि हुजे त हुननि जे लाइ बि पाण खे सुठो सोचणो आहे, ताकी हुनजो बि कल्याण थी वञे। तव्हां श्रेष्ठ आत्माउनि जो हर संकल्प में सर्व जे लाइ कल्याण जी भावना हुजे। पंहिंजी सोच कीअं हुजणी खपे? ये सर्व जो कल्याण थिए। श्रेष्ठ पंहिंजो एतिरी ऊची सोच सां हुननि जे जीवन में बि परिवर्तन ईंदो। हूअ बि आत्मा पंहिंजी जेकी पुराणे स्वभाव संस्कारनि जे वशीभूत आहे हुन खां मुक्त थी वेंदी। कीअं? सिर्फ़ु पंहिंजी सोचण सां। अगरि पाण परमात्मा खे यादि करे कंहिंजे लाइ सुठो सोचंदासीं न, लेकिन सोचो कीअं? पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे हुन आत्मा खे बि परमात्मा जो ॿारु सम्झो कि इहो बि परमात्मा जो ॿारु आहे। परमात्मा हिनखे हिन जो बि कल्याण करे छॾे, हिन जो बि इहो स्वभाव संस्कार बदिली वञे। दिलि जी दुआयूं ॾियो, दिलि जी मुबारक ॾियो, ख़ुशियूं ॾियो। छो जो पाण हाणे देवता ठहिण वारा आहियूं न। देवता अर्थात सदा ॾियण वारो। चाहे मन सां कुझु कंहिंखे ॾियो, चाहे मुख सां कुझु ॾियो, चाहे कंहिंजे लाइ सुठो कर्म करो, पर सभिनि खे कुझु न कुझु सुठो ॾींदा ई रहो, ताकी हर आत्मा ख़ुशि बि रहे ऐं सुखी बि रहे। हलंदे फिरदे सभिनि जे लाइ सुठो सोचो। चइण बि सुठो हूंदो आहे न, दिलि सां चओ। अगरि कंहिंखे शिक्षा बि ॾियो था त दिलि सां ॾियो। त इहो हाणे पाण खे अभ्यास विझणो आहे। ॾिसो कोई बि सुठी ॻाल्हि हूंदी आहे या कंहिंखे बि सुठो पाण ईअं कोई सुठो त्योहार आदि हूंदो आहे या ख़ुशी जी ॻाल्हि हूंदी आहे त पाण हिक ॿिए खे मिठाई खारायूं। त हाणे असांखे भॻवानु मिलियो आहे, असां भॻवान जा ॿार थिया आहियूं न, त हीअ ख़ुशी जी ॻाल्हि आहे। सभिनि खे कोई न कोई ख़ुशी जी ॻाल्हि ॿुधायो। हीअ ख़ुशी जी ॻाल्हि ई ॿियनि जे जीवन में हिकु मिठास थी वेंदी। कंहिंजो दिलि ख़ुशि थिए तव्हांजी ॻाल्हियुनि सां त दिलि ख़ुशि मतिलबु हुनजे जीवन में मिठास अची वई न। मुख जी मिठाई न बि खाराए था सघो, लेकिन हिक ॿिए सां सुठी रीति ख़ुशी ख़ुशी सां रहंदव, इहे बि जीवन में मिठास भरिजी वेंदी आहे न। दुनिया में त ज़्यादा मिठाई खायो त शरीर ते असरु पवंदो आहे, लेकिन इहे ख़ुशियुनि जी ॻाल्हियूं हिक ॿिए से ख़ुशियुनि सां ॾिसो, ॻाल्हायो, हिक ॿिए सां मिठो ॻाल्हायो, हुननि जे लाइ सुठो सोचो, त इहा थी वई दिलि जी मिठाई। दिलि ख़ुशि मिठाई थी वई न, हिन सां पाण खे कोई बीमारी न थींदी। त बाबा चए थो ॾिसो तव्हां परमात्मा जो जेको नाम आहे न, पाण परमात्मा खे छा चईंदा आहियूं? बाबा। भॻवान जो नाम ॿुधी सभु ख़ुशि छो थींदा आहिनि? छो जी भॻवान जो जेको नाम आहे न, चाहे परमात्मा या पाण प्यार सां बाबा चईंदा आहिनि, बाबा मतिलबु पिता थींदो आहे। त परमात्मा खे पिता रूप में बि अगरि पाण बाबा चऊं कि बाबा, त बि हिन शब्द में बि सभु कुझु समायल आहे। छो जी भॻवान खे पाण प्यार सां कीअं यादि था करो? बाबा जे शब्द में सभु कुझु प्राप्ति थी सघंदी आहे आत्मा खे।
तव्हांखे कुझु बि सम्झ में नथो अचे, लेकिन दिलि सां पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे पंहिंजे परमात्मा बाप खे बाबा शब्द सां बि यादि कंदव त बि तव्हांजे जीवन में ॾाढी सारी प्राप्ति थी वेंदी। छो जी बाबा पाण कंहिंखे था यादि करो? परमात्मा खे। परमात्मा त सर्व शक्ति, सर्व गुण, सर्व ज्ञान सां भरपूर आहे। त हुनखे पाण हुन नाम सां बि यादि करूं त पाण आत्माउनि में सर्व गुण, सर्व शक्तियूं, सर्व ज्ञान अची वेंदियूं, ख़ुशी ई ख़ुशी थी वेंदी। त बाबा चए थो हिन बाबा शब्द चइण सां बि मुख मिठो थी वेंदो आहे, शुद्धि प्राप्ति थी वेंदी आहे न, ख़ुशि थी वेंदियूं आहिनि। आपस में हिक ॿिए जा सहयोगी ठहो त तव्हांजे जीवन में ख़ुशियूं अचनि, जीवन अॻियां वधे। हीअं न हिक ॿिए जे लाइ तव्हांजो मोह थी वञे न, साथी ठाहियो लेकिन हुन में मोह न विझो, ख़ुशियुनि जी लेन देन करो। दुख जी पुराणियूं ॻाल्हियूं, हिन ईअं कई, हिन ईअं कई, हिन सां छा थींदो? ॿियो ही आत्मा जी शक्तियूं घटि थींदियूं आहिनि ऐं वायुमंडल बि ख़राबु थी वेंदो आहे। पाण चऊं था असां त कुझु चयो ई न, लेकिन तव्हां जेको हिक ॿिए जे लाइ कुझु बि सोचियो या हिकु शब्द बि चयो न, हुन सां बि पंहिंजे आसपास घर जो या आसपास जॻह जो वायुमंडल अर्थात हवा ख़राबु थी वेंदी आहे। हवा में त तव्हां जेको कुझु बि सोचियो उहो त वियो न। त बाबा चए थो हाणे पंहिंजे पाण सां इहो पको करे छॾियो, मां कंहिंजे लाइ न कुझु बुरो सोचंदमि, फालतू बि न सोचंदमि। असां चऊं असां बुरो नथा सोचूं, लेकिन फालतू त सोचूं था न। जंहिं ॻाल्हि जो पाण खे कम ई न आहे, पाण फालतू हुनजे लाइ सोचूं था, त फालतू बि न सोचो, बुरो बि न सोचो। हमेशह हिक ॿिए जे लाइ उन्नति जे लाइ सोचो कि अगरि हिन जो अहिड़ो स्वभाव संस्कार आहे त हिनखे असां कीअं बदिलूं। छोजी उन स्वभाव संस्कार सां उहा आत्मा ख़ुदि बि परेशान आहे न, लेकिन हुन में एतिरी शक्ति कोन अथसि कि उहो पंहिंजे हिन स्वभाव संस्कार खे बदिले सघे। त पाण पंहिंजी सोच सां चइण सां त मनुष्य आत्मा खे शक्ति ई न आहे, लेकिन पाण परमात्मा खे यादि करे पंहिंजी सोच शक्ति सां परमात्मा जी शक्ति हुनखे ॾेई करे हुनखे बदिले सघंदा आहियूं। अगरि मन में एतिरी तव्हांखे उनजे प्रति शुभ भावना हुजे त बाबा जी यादि में रहंदी त आत्मा केॾी ख़ुशि रहंदी आहे न। अञा ताईं आत्मा भॻवान खे यादि करे पई, लेकिन हुनखे यथार्थ नाम रूप न पतो हुयो कि केरु आहे, मुंहिंजो छा संबंध आहे। हाणे जॾहिं आत्मा खे परमात्मा जी पहचान मिली आहे त आत्मा ॾाढी ख़ुशि आहे। हर समय परमात्मा खे यादि करे पंहिंजे पाण खे सर्व प्राप्तियुनि सां संपन्न थी करे। ऐं इहो केॾो सुंदर समय आहे जॾहिं भॻवानु हिन धरती ते अची करे पाण खे पाण जहिड़ो थो ठाहे। भॻवानु पाण खे पाण जहिड़ो ठाहे थो न, जीअं ख़ुदि आहे न्यारो प्यारो। भॻवानु न्यारो प्यारो अर्थात आहे सभिनि जो, सभु हुनखे यादि था करनि त बि हमेशह मथे रहंदो आहे। भई चऊं असांखे सभु प्यार था करनि त असां सभ सां मिलूं, एॾो यादि था करनि न, लेकिन भॻवानु न्यारो बि रहंदो आहे, सभिनि खां परे बि रहंदो आहे ऐं प्यारो बि आहे। त पाण खे बि भॻवान जहिड़ो ठहिणो खपे। परे अर्थात सभिनि सां संबंध निभाईंदे हुए बि पाण खे कंहिंमें मोह न रखिणो। भॻवानु परे आहे हिन जो मतिलबु कि भॻवान जो कंहिंमें मोह न आहे। आहियूं पाण सभु भॻवान जा ॿार, लेकिन भॻवान खे कंहिंमें मोह आहे न आहे न। निर्मोही ठही करे सभिनि जी पालना थो करे त ई हुनखे सभु प्यार कंदा अथसि। त पाण खे बि बाप समान ठहिणो आहे, न्यारो प्यारो, सभिनि जो ध्यानु बि रखिणो आहे ऐं कंहिंमें मोह बि न रखिणो आहे। बाबा पाण खे हाणे एतिरो ऊचो थो ठाहे जो कि पाण सत्युग में देवी देवताउनि जो पाठ वॼाए सघे। छोकी पाण आत्माऊं त पाठधारी आहियूं न, पाठ त वॼाइणो ई आहे। अञा ताईं पाण द्वापर कलयुग में दुख जो पाठ वॼायोसीं। कामवश, क्रोधवश, लोभवश, मोहवश, अहंकारवश केॾो सारो बुरो कर्म कया न पाण, हिक ॿिए खे दुख ॾिनो। सभिनि खां वॾो दुख कॾहिं थींदो आहे जॾहिं काम कटारी हलाईंदा आहियूं। ये काम विकार हिक ॿिए खे सभिनि खां ज्यादा दुख ॾींदो आहे। त ही ॾिसो माण्हुनि खे चओ इहे विकार छॾो त चईंदा आहिनि सृष्टि कीअं वधंदी, लेकिन भॻवानु चए थो
इहा ई सभिनि खां वॾी हिंसा आहे। हाणे हिन हिंसा खे ख़तमु करो त तव्हांजे जीवन में सुख शांति अचे, तव्हां वापसि सां हुन देवी देवताउनि जहिड़ा लाइक़ु ठही वञो। देवी देवताउनि जी बि दुनिया हूंदी आहे, उन्हनि जी बि गृहस्थी हूंदी आहे, उन्हनि जा बि ॿार हूंदा आहिनि, लेकिन इहो विकार न हूंदो आहे। हाणे पाण खे बि बाबा ओड़ो ऊच थो ठाहे। कीअं थो ठाहे? पाण खे चए थो मूंखे यादि करो त तव्हां में पवित्रता जी शक्ति अचे। पवित्रता जी शक्ति सां आत्मा पंहिंजी सर्व कर्मेंद्रियूं मन बुद्धि विकारनि ते, पंहिंजे संस्कारनि ते, पंहिंजी जेका बि गुण अथसि शक्तियूं अथसि सभिनि ते विजय प्राप्त कंदी आहे। कीअं? परमात्मा जी शक्ति जॾहिं आत्मा में ईंदी त हर कर्म कंदे बाप खे यादि करो ऐं हाणे इहो पको करे छॾो कि मुंहिंजो जेको बाप चईंदो मां उहो ई कंदमि। जीअं मुंहिंजो बाप चईंदो मां उहो ई चीज़ ॾिसंदमि, जीअं मुंहिंजो बाप चईंदो मां उहो ई ॻाल्हियूं ॿुधंदमि, जेकी ॻाल्हियूं मूंखे बाप चईंदो मां उहो ई ॻाल्हियूं मुख खां कढंदमि। मुंहिंजो जीवन हिकदमि कीअं थींदो थो वञे, जेको बाप जीअं चाहे थो उहो ई मां जीवन जीअंदमि। इहे जॾहिं पाण पको कंदासीं न तॾहिं पंहिंजे जीवन में सुधार ईंदो। बाबा चवनि था चाहे कोई भी संकल्प करो, बोल बोलो, संबंध संपर्क निभायो, लेकिन सब कीअं करो जीअं मां चवां थो। 84 जन्म तव्हां वरितव न, 84 जन्म वठी वठी करे आत्मा हिकदमि पतित थी वई आहे। अहिड़ी पतित आत्मा खे जेकी आत्मा पुराणे शरीर में वेठी आहे, पतित थी वई आहे, पुराणी दुनिया में आहे, त घड़ी घड़ी कंहिंखे थी सॾु करे? भॻवान खे थी सॾु करे। अंधेरे में सबके डपु लॻंदो आहे न। हाणे हर मनुष्य आत्मा भय में आहे। छो जी अंधेरो थियो आहे, कंहिंखे सम्झ में ई नथो अचे कि असां छा करूं। अज्ञानता थी वई न। हाणे इन ई अज्ञानता खे भॻवान अची करे ज्ञान जे सोजरे में लाइ भॻवान पाण सभिनि आत्माउनि खे ज्ञान थो ॾे। पाण खे आत्मा सम्झो, पंहिंजे पाप खे यादि करो। इहो आहे सभिनि खां वॾो ज्ञान। हिन ज्ञान जे सोजरे सां सभी आत्मायूं वापसि खां सुख शांति खे प्राप्त करे छॾियूं। उन्हनि जे जीवन में वापसि सां सुख शांति ख़ुशियूं ई ईंदियूं। ॾिसो ब्रह्मा बाबा बि त साधारण मनुष्य हुयो न। तव्हांजी ब्रह्मा बि हिन सृष्टि जो रहवासी हुयो। हुन बि करे करे ॾेखाई न। त हाणे तव्हां बि ब्रह्मा बाप समान पंहिंजे पाण खे ठाहियो। छो जी मां त निराकार आहियां, तव्हां त साकार ई आहियो न। ब्रह्मा बि साकार में हुयो। भॻवान जी हर मत खे पालन करे उहो श्री कृष्ण जो पाठ वॼाइण लाइ लाइक़ु थियो। त पाण खे बि भॻवान जो साथी ठही करे श्री कृष्ण जहिड़ो पाठ वॼाइण लाइ लाइक़ु थियणु। कर्म भोग त सभु हिते ई चुक्तो करिणो आहे। चाहे तव्हां कर्म भोग मूंखे यादि करे करो या अंत में सजा खाई करे करो। इहो जेको बि शरीर खे दुख थींदो आहे, इहो छो थींदो आहे? पंहिंजे कर्मनि जो ई हिसाब किताब आहे न। पाण चऊं था फलाणे खे इहो थियो। छो जी आत्मा भोग ना कीअं भोगदी आहे? शरीर द्वारा। त शरीर खे कुझु बि थिए थो, तकलीफ़ अचे थी। चाहे अॼु धन घटि थी वियो त चिंता थी वई, चिंता में बि शरीर खे असरु थींदो आहे न। चाहे अॼु पाणी नथो अचे, लाइट नथी अचे, या कहिड़ी बि प्रकार जी असुविधा जंहिंसां शरीर खे तकलीफ़ थी थिए, त उहो पंहिंजो कर्म भोग आहे। कीअं न कीअं चुक्तू त करिणो ई आहे न। बाबा त पाण खे केतिरी सहज उपाय थो ॿुधाए कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो त तव्हां पंहिंजी सर्व कर्म भोग सां चुक्तो थी वेंदो। तव्हांजो कर्म कंदे बाप खे यादि कंदा रहो त कर्म भोग कर्म योग सां चुक्तो करो। हीअं न पाण खे कुझु थियो त पाण बसि कुझु कर्म ई नथा करो। छोकी भोगना त भोगणी आहे, लेकिन भॻवानु चए थो मूंखे यादि करे भोगना भोगदव न त उहो वॾे खां नंढी थी वेंदी। भले कोई केॾो बि वॾो कंहिंजो हादसो थी वञे, एक्सीडेंट थी वञे, लेकिन हुन समय बि उहो अगरि मूंखे यादि कंदो त उहो हुनजो कर्म भोग बि ॾाढो जल्दी चुक्तो थी वेंदो, जल्दी तंदुरुस्त थी वेंदो। इहो अभ्यास केरु करे सघंदो? जेको हाणे खां ई भॻवान खे यादि करण जो अभ्यास कंदो,
हुनखे भगवान खे यादि करण जो अभ्यास ई कोन्हे ऐं हुनजे जीवन में कोई अहिड़ी ॻाल्हि अची वई त हू हुन समय कीअं भगवान खे यादि कंदो। त भगवान खे यादि करण जो बि अभ्यास पाण खे हाणे ई सिखणो आहे। हीअं न जॾहिं कोई बीमारी आहे या कोई अहिड़ी ॻाल्हि आई हुन समय असां अभ्यास करूं भगवान खे यादि करो भगवान खे यादि करो न। हाणे खां ई अभ्यास विझंदासीं, हाणे खां ई पाण मन में पको कंदासीं कि मुंहिंजे जीवन में कुझु बि थींदो त मां सिधा पंहिंजे भगवान बाप सां गॾु रहींदमि। त उहो वॾी खां वॾी ॻाल्हि बि नंढी थी वेंदी। जॾहिं बाप पंहिंजे लाइ एॾी महिनत करे थो पाण खे लाइक़ु ठाहिण लाइ, पंहिंजे लाइ एॾी सुठी सुखनि जी दुनिया स्थापन करे थो त पाण खे बि परमात्मा जे हर शइ ते हलणो खपे। तॾहिं त पाण सत्युग में वञी करे ऊच पद पाईंदासीं। सत्युग में ऊच पद पाइण लाइ बि भगवान जी मथे हलणो आहे। ॿियो जॾहिं पाण सभी मथे हलंदासीं न, हाणे दुनिया में केॾी सारी आत्मायूं आहिनि, सभी भगवान सां गॾु आहिनि, लेकिन पाण अगरि चाहियूं था कि असां भगवान सां गॾु गॾु हलूं त पाण खे हाणे भगवान जी मत ते हलणो पवंदो, बाप सां मत ते। बाबा चए थो अगरि तव्हां मुंहिंजी मत ते हलंदव त मूंसां गॾु गॾु मथे हलंदव, न त पोइ पुठियां पुठियां अचिजो। जीअं बाराती हूंदा आहिनि न, शिव जी बारात ॻायल आहे, शिव जी बारात कहिड़ी हूंदी, अंत में जॾहिं सभी निराकार आत्मायूं हिकु साथ शरीर छॾे करे मथे शिव बाबा सां गॾु वेंदियूं त हुन समय उहो दृश्य हूंदो आहे शिव जी बारात जो। हाणे शिव बाबा जी बारात वेंदी, अगरि शिव बाबा सां गॾु गॾु हलणो अथव त हाणे बाप जी मत ते हलो, न त पोइ जॾहिं शिव बाबा जी बारात वेंदी त पाण पुठियां पुठियां बारातनि में ईंदासीं। त तव्हांखे बाराती ठहिणो अथव या शिव बाबा सां गॾु गॾु हलणो अथव। अगरि गॾु गॾु हलणो अथव त भगवान खे यादि करो निराकार रूप में ऐं हुनजी मत ते हलो। बाबा चए थो ॾिसो दुनिया में माण्हू हिक ॿिए जे लाइ ईर्ष्यावश, घृणावश या फालतू ॻाल्हियुनि वश, विकारनि जे वश केॾो हिक ॿिए जे लाइ बुरो सोचंदा आहिनि न। लेकिन बाबा चए थो हाणे तव्हां छा ठहिया आहियो, भगवान जा ॿार ठहिया आहियो। त पंहिंजो छा कमु आहे, सभिनि खे दुआ ॾियणु। कंहिंखे बि मन में कंहिंजे लाइ बि कुझु बि अहिड़ी ॻाल्हि सोचो बि न। पाण खे सभिनि खे छा ॾियणो आहे, दुआ ॾियणो आहे, सभिनि खे आशीर्वाद ॾियणो आहे, कृपालू ठहिणो आहे, दयालू ठहिणो आहे। तॾहिं ई पाण भगवान जा ॿार कहलाईंदासीं। हाणे बि पाण अगरि हिक तव्हां सां कुझु कयो, तव्हां हिक ॿिए जे लाइ कुझु बुरो सोचियो ॻाल्हायो त फ़ाइदो छा थियो। भगवान त तव्हांखे चए थो कोई तव्हांखे चमाट बि हणे त बि तव्हांखे मूंखे यादि करे चुपचाप वेहणो आहे। वापसि न हुनखे मुख सां कुझु चइणो आहे, न हुनजे मथां हथु हलाइणो आहे। त एतिरो ऊचो छो थो ठाहे, छो जो पाण खे हाणे कंहिंसां बि ॿियो कर्म जो हिसाब किताब न ठाहिणो। हाणे ताईं पाण ठाहियोसीं उहो ठीकु आहे, लेकिन हाणे ॿियो हिसाब किताब न ठाहिणो आहे। हिन करे सिधा बाप जी यादि में रही करे चुप रहणो आहे ऐं सभिनि जे लाइ सुठो सोचिणो आहे, सभिनि जे लाइ सुठी दुआ करणी आहे कि सभु ख़ुशि रहनि, तंदुरुस्त रहनि। तॾहिं ई पाण भगवान जो सच्चा ॿार ठही सघंदासीं। एतिरो ऊचो पाण खे बाबा ठाहे थो, तॾहिं ई पाण सत्युगी दुनिया में हली करे ऊच ठही सघंदासीं। हर हिकु ॻाल्हि अचे थी हुन में इहे ई सोचो, जेको थियो सुठो थियो, जेको थींदो उहो बि सुठो थींदो। छो जी मां कंहिंसां गॾु आहियां, निराकार परम पिता परमात्मा शिव सां गॾु आहियां। अच्छा, मिठी मिठी सिकी लॾे ॿारनि खे माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पण सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे संशय जे संकल्पनि खे समाप्त करे माया जी थियण वारा विजयी रतन ठहो। कॾहिं बि बाबा चए थो कॾहिं बि पहिरियों खां ई इहे संशय जो संकल्प न खणो कि अलाए थिए न थिए, छा थींदो, ईअं थींदो। पंहिंजा ई संकल्प न उत्पन्न करो। संशय बुद्धि थियण सां छा थी वेंदो आहे, पाण हार बि खाए छॾींदा आहियूं। त हाणे बाबा चए थो हमेशह सुठो सोचिणो
ऐं इहो ई सोचो छो जे परमात्मा मूंसां गॾु आहे त मुंहिंजो कॾहिं बुरो थी ई न सघंदो आहे। जॾहिं पंहिंजी अहिड़ी सोच थींदी तॾहिं ई पाण सदा छा थी वेंदासीं, विजयी थींदासीं। स्लोगन आहे रहम जी भावना सहजी पाण खे हुन कार्य में सफल ठाहे सघंदी आहे। जेतिरो जेतिरो हिक ॿिए जे लाइ रहम कंदव न, रहम कंदव, हिक ॿिए खे क्षमा कंदव, ओतिरो तव्हांजे जीवन में तव्हां बि सुखी रहंदव, ॿिया बि सुखी रहंदा। अच्छा, ओम